कुकड़नि खे विढ़ाइण खां अॻु उन्हनि जे खड़ूं एगड़ियुनि सां वेढ़े ॿधी छॾींदा आहिनि। उहो उन करे जो हू पाण में विढ़ी ज़ख़्मी न थियनि। छा करे सर असां खड़ूं हिन ते ॿियूं धारियूं ॿधी रहिया आहियूं वेड़ दौरान जे माना हीअ माना हिन खे ॿधूं था असां। हीअ असां पाणी वारा आहियूं। अच्छा हा हीअ अॻिले कुकड़ जे माना जेको आहे हिसाब सां ॿधंदासीं जेतिरी कुकड़ पंहिंजी उड़ान ॾींदो मथे उॾरंदो उन हिसाब सां त जीअं अॻिले जो स्पेस जेको हुन वठे पंहिंजो इहो कुकड़ ऐं उनखे ज़ख़्मी करे त जीअं असां खटे वञूं। माना हिनखे पंहिंजी खड़ंदा आहियूं साईं पंहिंजूं हिन जूं आहिनि नंढियूं आहिनि उन वजह सां असां ॿियूं चाढ़ियूं था धारियूं खड़ूं। हा हिनखे खड़ूं कंहिंखे नंढियूं चाढ़ियूं थियूं पवनि कंहिंखे वॾियूं जेतिरे अॻिले कुकड़ जो जिस्म वग़ैरह या कदबुत आहे उन हिसाब सां असां हिनखे खड़ूं चाढ़ींदासीं। अच्छा हीअ खड़ूं माना मार्केट में मिलंदी? जी हा। हीअ घणे जी खड़ हूंदी? हीअ तक़रीबन 400-500 रुपया जोड़ी मिलंदी आहे। हिकिड़ी खड़ा जेको आहे सो पोइ वरी उहा असां पाण जेको आहे हुनखे तयारी कराईंदा आहियूं तिखो कंदा आहियूं। अच्छा हा उन दौरान पोइ वरी असां मेल दौरान जीअं असां हिनखे हींअर तयारु पिया कयूं। इहा जेकी खड़ तव्हां हिनखे वेढ़ियो था टेप सॉल्यूशन सां इहा निकिरी न वेंदी? न निकिरंदी न हे हिनखे मज़बूती करण लाइ टेप लॻायूं पिया था। अच्छा हा जी हा त जीअं मज़बूतीअ सां बीहे ऐं माना पंहिंजे हिसाब सां अॻिले वेट जे लाइ तयारी करे। जी नाज़रीन तव्हांखे ॾेखारींदा रहूं था त जेके खपती आहिनि हीअ केतिरनि मरहलनि मां कुकड़ खे तयारु कनि था कुकड़ खे तयारु करे पोइ लाहिनि था मैदान में। अॼुकल्ह हीअ जेके खड़ूं जेके आयूं आहिनि हीअ खड़ूं कुकड़नि खे हीअ मसनूई खड़ूं आहिनि जेके हणनि था उन्हनि खे कुकड़नि जूं खड़ूं आहिनि जेके आहिनि हीअ मार्केट मां बि मिलनि थियूं 400 खां 500 खां 1000 ताईं हिननि जो जोड़ो जेको आहे मिलंदो आहे। इहे मुख़्तलिफ़ हिननि जा मुख़्तलिफ़ रेट ॿुधाया वञनि था त के त हज़ारनि जी तइदाद में को 8000 जी का खड़ आहे। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा मुख़्तलिफ़ रेट आहिनि हिननि खड़ुनि जा जेके खड़ूं कुकड़नि ते चाढ़े ऐं जेको आहे साईं ईंदियूं आहिनि। वधीक असां हिननि सां ॻाल्हि ॿोल कयूं पिया जेके पाणी वारो खपती आहे हिन खां पुछूं पिया त हीअ जेको भला तव्हां जेकी छुरी रखी आहे हिन सां छा कंदा आहियो? हीअ साईं हिनखे टेप लाइण जे लाइ कमु ईंदी आहे हिनखे तिखे करण लाइ कमु ईंदी आहे। हीअ नंढड़े क़िस्म जो चाकू रखंदा आहियूं जेको असां जेब में बि रखी सघूं ऐं हिनखे आसानीअ सां माना लाहे बि सघूं ऐं तिखो बि करे सघूं। माना हाणे हीअ कुकड़ वेड़ जे लाइ तयारु? जी हा साईं हीअ वेड़ लाइ हाणे तयारु थी वियो हाणे हिनखे असां छॾींदासीं। अच्छा हा वेड़ लाइ हीअ तयारु आहे 5 मिंट हिननि जी वेड़ थींदी। ऐं हीअ असांजे सिंध में सकाफ़त में न आहे पर आहे असांजो अबनि ॾाढनि पुराणो क़दीमी जेको आहे सो शौक़ु आहे। इहे असांखे सकाफ़त में नथा करणु ॾियनि असां गवर्नमेंट खे अपील आहे त असांखे सकाफ़त में शामिलु कयो वञे। अच्छा भला हीअ कुकड़ सिर्फ़ु 5 मिंटनि खां वधीक नथो विढ़ी सघे? साईं न उहो असांजे पंहिंजे ला जे मुताबिक़ 5 मिंट वरी हिनखे रेस्ट ॾींदासीं 5 मिंट हिनखे फस्ट एड ॾींदासीं जंहिंमें हिनजी थकावट दूरि थी वञे हिननि जे ज़ख़्मनि खे सेको वग़ैरह बि ॾींदासीं पाणीअ जो फुहार बि कंदासीं त जीअं हिन जो जिस्म सही रहे। अच्छा हिकिड़ो कुकड़ भला घणियूं मीलियूं विढ़ी सघंदो आहे? हीअ साईं पोइ हाणे कुकड़ ते डिपेंड हूंदो आहे जेकॾहिं हुन में का मिस्टेक टंग वग़ैरह जी नथी थिए त काफ़ी मेलियूं 10-12 बि विढ़ी वेंदो आहे 15 बि विढ़ी वेंदो आहे। पोइ जेतिरो कुकड़ जे हिसाब सां हूंदो आहे हुनजी सिहत सही रहे त असां ओतिरो हुनखे विढ़ाए सघंदा आहियूं। जी नाज़रीन असां तव्हांखे ॾेखारींदा पिया हलूं त हीअ कुकड़ जेको आहे हींअर तयारु थी वियो आहे ऐं वेड़ जे लाइ हिनखे खड़ूं जेके आहे सो चाढ़ी वियूं आहिनि ऐं हिन खड़ूं चाढ़े हिनखे हींअर मैदान में लाथो वेंदो ऐं हिन जी वेड़ बि ॾिसंदासीं असां त कीअं थो विढ़े ऐं जेके खपती आहिनि हिननि सां केतिरो प्यारु इश्क़ कनि था। ऐं हीअ जेको आहे सो वेड़ जेकी आहे हिननि जी कुकड़नि जी जेको खपत जेको आहे अचो त मुख़्तलिफ़ शयूं असां अञा वधीक ॾिसूं त कुकड़ केतिरनि मरहलनि मां तयारु थी पिड़ ते पहुचे थो। कुकड़नि जा खपती उन्हनि जी नस्ल ते तमामु घणो इन्हिसार कनि था। इन वक़्तु जॾहिं सिंध में सिंधी देसी असिल कुकड़ मौजूदु आहिनि त उते मियां वालीअ जे कुकड़नि जी घणी तारीफ़ कई वञे थी। जीअं त जदीद इजादुनि जे करे दुनिया हिकु नंढड़े ॻोठ में तब्दील थी वई आहे उन करे देसी कुकड़नि सां गॾु थाईलैंड ऐं ब्राज़ील जे कुकड़नि जी वॾी हाम हई पई वञे। ज़माने जे तब्दील थियण सां कुकड़नि जी मेल हिकु साइंसी रूप इख़्तियार कंदी पई वञे जंहिंमें कुकड़नि जा शौक़ीन न फ़क़ति उन्हनि बेड़ाक पखियुनि जी मुकमल तारीख़ रखनि था पर मेल खां अॻु इहो पिणु ॿुधाइनि था त कहिड़े कुकड़ में विढ़ण जो दमख़म वधीक आहे ऐं हू मुख़ालिफ़ ते कहिड़ीअ रीति हमिलो करे थो।